अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिबेट में भली कार मायाम जी मेज़बान साइमा वाहा। प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं आलमी मंज़रनामे ते अमरीका ऐं ईरान जे विच में हिन वक़्त ताईं जंगबंदी बरक़रार आहे। तोड़े जो ॻाल्हियुनि ते जेको डेडलॉक आहे उहो बि बरक़रार आहे। अॼु तमामु अहम बयान ॾिनो वियो आहे ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई पारां, जंहिंजो चवणु आहे त ईरान जोहरी ऐं मिज़ाइल सलाहियतुनि जो तहफ़ुज़ कंदो ऐं ईरान जोहरी मिज़ाइल सलाहियतुनि खे पंहिंजो क़ौमी असासो सम्झे थो। संदसि वधीक चवणु हो त हुर्मुज़ में नओं मरहलो जोड़ियो वेंदो ऐं नार जो मुस्तक़बिल अमरीका जी मौजूदगी खां सवाइ रोशन आहे ऐं हाणे ख़िते जे अंदरि जेके परॾेही अंसर आहिनि उन्हनि जे लाइ हाणे का बि जाइ न आहे। ॿिए पासे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे ऐं संदसि इहो चवणु आहे त रूसी सदर जंग ख़तमु कराइण में मदद करणु चाहे थो ऐं संदसि इहो बि चवणो त UAE पारां जेको ओपेक मां निकिरण जो फ़ैसिलो कयो वियो आहे उहो तमामु सुठो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं इन खां अलावा नाज़रीन, हुर्मुज़ जी बंदिश ऐं ईरानी बंदरगाहुनि जी बंदिश खां पोइ आलमी जेका मंडी आहे उनमें तेल जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे 4 साल जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियूं आहिनि। ग़ैर यकीनी वारी जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उनमें हिन वक़्तु मुआशी दबाव तमामु वधंदो पियो वञे। सॼी दुनिया जे अंदरि असां ॾिसूं पिया त ख़ाम तेल जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे बुलंद तरीन सतह ते पहुची वियूं आहिनि ऐं हिन वक़्तु ईरान पारां बि इहा ॻाल्हि साम्हूं अचे पई त जेसिताईं ही बंदिश बरक़रार रहंदी तेसीं ताईं जोहरी जेके मामला आहिनि, जेके जोहरी प्रोग्राम आहे ईरान जो, उन ते ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि, छो त जेसिताईं अमरीका पारां ब्लॉकेट ख़तमु नथो कयो वञे तेसीं ताईं ईरान पारां ॻाल्हियुनि जी पेशरफ़्त खां इनकार कयो वियो आहे। सॼी जेका सूरत हाल आहे इनखे मद्देनज़र रखंदे पाकिस्तान तरफ़ां बि अॼु तमामु अहम बयानु साम्हूं आयो आहे। ताहिर हुसैन अंद्राबी साहब हफ़्तेवार जेका न्यूज़ ब्रीफिंग ॾिनी उन में संदसि चवणु हो त हिन वक़्तु विच ओभर में जेका जारी जंग आहे उनजे ख़ात्मे जे लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं जारी आहिनि ऐं ॿिन्हिनि धुरियुनि सां पाकिस्तान राब्ते में आहे। इन सॼे मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़निगार आहिनि फारूक मुरई साहब ऐं शकील नाइक साहब असां सां फ़ोन कॉल ते गॾु हूंदा। सभ खां पहिरीं फारूक साहब तव्हां खां पुछणु चाहींदासीं, हिन वक़्तु जेका सूरत हाल ॾिसो पिया ईरानी सुप्रीम लीडर जो तमामु अहम बयानु, जंहिंजो चवणु आहे त असां जेको हिन वक़्तु मिज़ाइल सलाहियतूं आहिनि, जोहरी जेको प्रोग्राम आहे ईरान जो, उहो उन्हनि जो क़ौमी विरसो आहे, त पोइ इन क़िस्म जे बयान खां पोइ तव्हांखे लॻे थो त अमरीका ऐं ईरान जे विच में ॻाल्हियूं अॻिते वधी सघंदियूं? महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे सो जेको अब्बास इराक़ी जेको वज़ीर ख़ारिजा आहे ईरान जो, उन जेको आहे कुझु तव्हांखे ख़बर आहे त पहिरीं पाकिस्तान जो दौरो कयो, उन खां पोइ हू जेको मस्कत यानी ओमान वियो, उन खां पोइ हू जेको आहे रशिया वियो आहे। त उन खां पोइ जेके हुन जूं ॻाल्हियूं थी आहिनि ज़ाहिर उन खां पोइ जेको आहे रूसी हुकूमत जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे, जेको ईरान जेको आहे न अमरीका ते एतबार कोन थो करे। त उन में मूंखे जेको लॻे थो जेको रूसी सदर जेको विच में मुदाख़लत कई आहे त भई ॻाल्हियुनि करण जी या विच में जेको आहे मुआइदो करण जी, शायदि रूस जेकॾहिं उन में सालस जो किरदारु या जेको आहे ज़मानत जो किरदारु अदा करे थो त उन में शायदि जेको आहे सो शायदि उहो जेका अब्बास इराक़ी जे ॻाल्हियूं थियूं आहिनि उन में जेको आहे लॻे थो त जेको आहे सो रूस उन खां पोइ जेको आहे सो इन में जेको आहे फ़ोन कयो आहे सदर खे। जेको सदर ट्रंप इहो ई चए थो भई जेको आहे रूस असांजी जेको आहे मदद थो करे जेको मुआइदे कराइण में ऐं जेको आहे इन जेको जंग खे ख़तमु कराइण में, ऐं उन ॻाल्हि खे जेको आहे प्यूटन जी ॻाल्हि खे वेलकम कयो आहे सदर जेको आहे ट्रंप। लेकिन ॿिए पासे सदर ट्रंप जूं जेके हरकतूं आहिनि उहो इहो आहे, हिकिड़ो ॾींहुं पहिरियां जेको हुन पंहिंजे सोशल मीडिया सोशल ट्रुथ ते जेका तस्वीर जेका हुई उन में जेको हू गन खयों बीठो आहे। अॼु वरी जेका हुन जेका उहा उन में हुन जेको आबनाए हुर्मुज़ जो जेकी जॻह ते हुन पाण खे जेको आहे इहो पंहिंजो नालो रखियो आहे, हुनजो मतिलबु आबनाए ट्रंप। त उन ते जेको आहे बाक़ाइदा खिलंदे चयो आहे त भई इहो मूं जेको आहे ग़लतीअ सां कोन्ह थियो आहे, इहो मूं ॼाणे वाणे जेको आहे लिखियो आहे। ऐं सदर ट्रंप जेको आहे सो हिकिड़ी जेको आहे CNN खे ऐं ॿियनि खे जेको ख़बर सां इदारा आहिनि उन्हनि खे जेको चयो आहे त असां कॾहिं बि जेको आहे जेसि ताईं ईरान जेको आहे जोहरी हथियारनि जे जेको आहे मसइलो आहे इन ते असांखे मुकमिल यकीन ॾियारण वारो मुआइदो असां सां नथो करे त उन खां सवाइ असां जेको आहे सो इन जी ख़लीज फारस जी जेका नाकाबंदी आहे, ईरानी बंदरगाहनि जी जेका नाकाबंदी आहे उहा ख़तमु कोन कंदासीं। ऐं हू इहो बि चए थो त भई जेको आहे सो इन में जेको आहे असांखे जेको आहे न इहो तमामु हिकिड़ो सुठी ॻाल्हि लॻे थी त जेको आहे सो असां जेको आहे ईरान खे पकिड़े विधो आहे त बमबारीअ खां वधीक नाकाबंदी जेको आहे उहा कारगर वञे पई ऐं इहा जेको आहे दबाव आहे ईरान जे मथां उहो ज़रूरु इन ते असरु थींदो।
अच्छा फारूक साहब, हिन वक़्तु जीअं ईरान हिकिड़ो तमामु मज़बूत बयानु ॾिए पियो ऐं जोहरी प्रोग्राम जे हवाले सां उहे पोइ ते वञण जी ॻाल्हि ई कोन था कनि। उहे चवनि था त जेसि ताईं जोहरी प्रोग्राम ते मामला सॉर्ट आउट न थींदा तेसि ताईं का डील कोन थींदी। ऐं अमरीका बि इहो ई चवे थो जोहरी प्रोग्राम ते ईरान असां सां ॻाल्हाए। त पोइ हीउ मामलो अॻिते कीअं वधंदा तव्हांजी नज़र में? अमरीका कीअं राज़ी थींदो, छो त ईरान त नथो चाहे त जोहरी प्रोग्राम उन्हनि खां वापसि वरितो वञे। त कीअं ॿई धुरियूं राज़ी थींदियूं ऐं ॻाल्हियुनि जो ॿियो फेज़ कीअं अॻिते वधंदो? न, ॿिन्ही तरफ़नि खां जेके बयान अचनि पिया उहे इंतिहाई सख़्तु बयान आहे। अॼु जेको तव्हां इहो कल्ह बि असांजी जेका ॻाल्हि थी त भई जेको आहे सो जेको ईरान जो सुप्रीम लीडर आहे मुश्तबा खामनाई जेको आहे उहो नामालूम मुक़ाम ते आहे। ऐं अॼु जेको घणनि ॾींहंनि खां पोइ जेको उनजो हिकु बयानु मंज़र आम ते आयो आहे जंहिंमें हुन क्लियर कट चयो आहे त भई जेको आहे सो हीउ जेको ख़लीज फ़ारिस में जेको अमरीका मौजूदु आहे इहो न हुअणु खपे। इन जे करे ई सॼो जेको आहे गंद थिए पियो। ऐं जेको आहे असांजी सॼी दुनिया परेशान आहे मुआशी तौर ते। इहो इन खां सवाइ जेको आहे असां ख़लीज फ़ारिस ऐं आबनाए हुरमज़ जेको आहे रोशन आहे। ऐं असां जेको आहे हिन जंग ख़तमु थियण खां पोइ जेको आहे इन आबनाए हुरमज़ ते जेको आहे हिकु नओं तरीक़ेकार अख़्तियार कंदासीं। हुन इहो बि चयो त भई जेको आहे उन में सिर्फ़ु असां न, जेके पूरे खिते जा मुल्क हूंदा उहे सभु गॾिजी कंदा ऐं इन में हिकिड़ो नओं असां पंहिंजो जेको तरीक़ेकार कंदासीं ताकी जेको असांजो अमन ऐं जेको ऐं ख़ुशहाली थिए। असां इन जी आबनाए हुरमज़ जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं हू चए थो भई जेको इन बदअमनी ऐं नुक़सान जो ज़िमेदार जेको आहे उन तमामु जेको आहे तनक़ीद कई आहे अमरीका ऐं यूरोपीय मुल्कनि ते। हू चए थो भई जेको आहे जॾहिं बि इहे असांजे ख़िलाफ़ु जेको आहे या हिते अचनि था ऐं कार्रवाई कनि था जंहिंजे करे असांखे तमामु घणो नुक़सानु बर्दाश्त करिणो थो पए ऐं मुल्कनि जे लाइ सूरत हाल जेका ख़राबु थी थिए। ऐं मुश्तबा खामनाई इहो बि चए थो त असां जोहरी जेको आहे इन जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं मिज़ाइल प्रोग्राम जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं उन पंहिंजे बयान में इहो बि चयो आहे त भई जेको आहे सो अमरीका छा आहे, अमरीका जेको आहे पंहिंजे अॾनि जी जेको हिफ़ाज़त नथो करे उहो जेको आहे सो हाणे ॿियनि मुल्कनि जी वरी कहिड़ी हिफ़ाज़त कंदो। हुनजो इहो बयानु जेको आहे सो हिकिड़ो इंतिहाई अहम आहे। ऐं उन खां अलावा वरी जेको हिन बयानु ॾिनो आहे जेको ईरान जे जेको कमांडर आहे जेको नेवल कमांडर आहे उहो चए थो असां अहिड़ो जेको आहे असलो इस्तेमालु करण वारा आहियूं जंहिंखां जेको आहे दुश्मन डिॼे थो ऐं असां जेको आहे त उनखे दुश्मन खे दिलि जो दौरो पइजी वञे जेको असां असलो इस्तेमालु कंदासीं। जॾहिं त जेको आहे सो एरो स्पेस जो जेको कमांडर आहे उहो चए माजिद मूसवी उहो चए थो असां पंहिंजे खिते में जेको आहे तव्हां पंहिंजो जेको आहे अंजाम जेको आहे हिन जो पंहिंजे अॾनि जो ॾिठो आहे। ऐं हींअर वरी जेकॾहिं तयारा बरदार जहाज़ जेके आहिनि जेकॾहिं हेॾे कंदा असां आबनाए हुरमज़ में दाख़िल थींदा त अमरीका उन जो बि अंजाम ॾिसंदो। अच्छा फारूक साहब, अॼु सदर ट्रंप इहा बि ॻाल्हि कई आहे त यूएई जेको ओपेक मां निकितो आहे इहो तमामु सुठो क़दम आहे। त इन बयान खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ॾिसो न भई जेको आहे ॻाल्हि आहे सही सिधी त भई हींअर जेको आहे खिते में जेको आहे न जेके मुल्क आहिनि उहे यूएई खां अलावा बाक़ी जेके बि मुल्क आहिनि उहे जेको आहे उन्हनि पंहिंजो जीअं जेको आहे सो उन कुवैत इन पंहिंजो क़तर पाकिस्तान सां मुआइदो करे छॾियो आहे इन दिफ़ाई मुआइदो। सऊदीअ जो पहिरीं मुआइदो आहे। हाणे यूएई वाहिद मुल्क आहे ज़ाहिर आहे उन जा मफ़ादात जेके आहिनि इसराइल जा बि उते मफ़ादात आहिनि। इसराइलिन जूं बि उते जेको आहे कारोबार आहिनि उते जायूं आहिनि। उते जेको आहे तमामु घणो बिज़नेस में जेको आहे लॻल आहे सरमायो लॻल आहे दुबई ऐं दीगर जेको आहे जेको यूएई जे मुल्कनि में। त उन में जेको आहे ज़ाहिर यूएई जी मजबूरी आहे ऐं हू जेको आहे सऊदी अरब ऐं उनजे जेको इख़्तिलाफ़ आहिनि यूएई जा उहे साफ़ ज़ाहिर थी विया आहिनि त भई सऊदी अरब जी जेको आहे सरबराही आहे ओपेक जी उहो नथो करणु चाहे जेको बर्दाश्त नथो करे यूएई। इन करे उहो अलॻि थी वियो आहे ऐं हू पंहिंजा रेट रखंदा ऐं जेको अमरीका जो तेल आहे उहो पंहिंजा रेट रखंदा। पोइ उन्हनि में उनखे जेको आहे सो हीउ जेको हुननि जो ओपेक हुई उन में जेको ज़ाहिर आहे हिकिड़ो रेट सभिनी जो गॾियल रेट हूंदो। मतिलबु हाणे छा हूंदो जेको ओपन मार्केट हूंदी जेको तेल सस्तो ॾींदो ज़ाहिर आहे जेको आहे मुल्क उन्हनि खां वठंदा जेके आहिनि। उन में मुआशी तौर ते जेको आहे सभिनी मुल्कनि खे फ़ाइदो ई पवंदो तेल जी क़ीमतूं घटिजंदियूं। लेकिन सभिनी खां पहिरीं सूरत हाल त ई जेका मौजूदा खिते जी सूरत हाल आहे उन में अमन त थिए। ठीकु आहे। अच्छा शकील नाइक साहब, तव्हां खां सवाल आहे हिन वक़्तु आलमी मंज़रनामो जेको तव्हां ॾिसो पिया मुश्तबा खामनई साहब जो बयानु तमामु अहम आहे त ईरान जोहरी मीज़ाइल सलाहियतुनि जो दिफ़ा कंदो ऐं हीउ क़ौमी असासो आहे। त ईरानी लीडर सुप्रीम लीडर जे हिन बयान खे तव्हां कीअं ॾिसो पिया ऐं अमरीका जो रद्दअमल छा थी सघे थो मुस्तक़बिल में? ॾिसो, अमरीका जेका 40 ॾींहं जंग कई उन में अमरीका खे इसराइल खे इहा ख़बर पइजी वई त इसराइल वटि ईरान वटि केतिरो असलो आहे ऐं ईरान केतिरी जंग करे सघे थो। जेकॾहिं ही जंगबंदी दौरान इसराइल या अमरीका पंहिंजूं तयारियूं कनि पिया त इन जे भेट में ईरान बि पंहिंजी तयारी करे छॾी आहे। ईरान 2 खां 2.5 साल जी
गोला बारूद गॾु कई आहे ऐं जेका यूरेनियम आहे उहा जेका हुन अफ़ज़ोदगी कई आहे उहो 60% करे चुको आहे जेकॾहिं 90% कंदी त पोइ एटम बम बि ठही सघे थो जी बिल्कुलु त हीअ जेको चवनि था त असां वटि इहो ईरान जो जेको सुप्रीम लीडर आहे मुजतबा खामनई उन बिल्कुलु सही चयो आहे ऐं 40 ॾींहंनि वारी जंग में इहो साबित थियो त ईरान जेकॾहिं का ॻाल्हि कई त उहा हुन करे बि ॾेखारी जेकॾहिं ट्रंप इहा शइ कई का बि धमकी ॾिनी त उनखे ट्रंप खे मुश्किलात पेश आई हाणे जेका सूरत हाल ट्रंप जे लाइ मुश्किल आहे उहा इहा आहे त बर्तानिया जो शहज़ादा चार्ल्स उते वियो आहे ऐं हुन उनखे ॿुधायो त असीं इन जंग में शामिलु कोन थींदासूं ॿी जेका ख़तरनाक ॻाल्हि थी आहे उहा इहा थी आहे त बाबुल मंदाब वटि अॻु में त यमन हो हाणे सोमालिया माली नाइजीरिया इहे मुल्क बि शामिलु थी विया आहिनि ऐं उन्हनि चयो आहे त रेड सी ऐं बाबुल मंदाब खे असीं बंदि कंदासीं जंहिंखां पोइ लॻभॻि 55-60% दुनिया जो तेल LPG LNG तव्हांजी यूरिया तव्हांजी प्लास्टिक ॿियूं जेके शयूं उहे बंदि थी दुनिया जूं रेड़ियूं निकिरी वेंदियूं महांगाई आसमान ते पहुचंदी ट्रंप ही बिल्कुलु ट्रंप हींअर जेके जंहिं सूरत हाल में उहा आहे जीअं बि चई सघो था जेको हारियल जीअं जुआरी पोइ तड़ियूं ऐं धमकियूं ॾींदो आहे ट्रंप पाकिस्तान खे परदे पुठियां मिनतूं करे थो ट्रंप परदे जे पुठियां रूस खे मिनतूं करे थो पर जॾहिं इसराइल जी लाबी जूश लाबी उन ते प्रेशर विझे थी त वरी परदे जे अॻियां अची वरी इसराइल खे का धमकी ॾिए थो को फोटू पंहिंजो जारी करे थो त इहे सभु शयूं इहे हाणे कोन हलंदियूं हाणे मेज़ ते अमरीकी सदर खे अचिणो पवंदो ऐं रूस बि इहा ॻाल्हि उनखे वाज़े कई आहे चीन बि उनखे वाज़े कई आहे इहो ई सबबु आहे हिन जंग जे माहौल में जॾहिं ट्रंप इहो जेको जॾहिं जंग शुरू थी फेबरवरी में त मार्च में जो इहो दौरो हुयो चीन जो मुलतवी कयो हाणे हू 15 मई ते चीन जो दौरो करे पियो ऐं इहो ई दौरो करणु वञे थो त जेको रूस ऐं चीन उन्हनि जो मौक़िफ़ उहो ई हूंदो जेको ईरान जो हूंदो ऐं हू ईरान जे मौक़िफ़ खे ई पेश कंदा त जेकॾहिं हिन ख़िते मां तव्हां आबनाए हुरमुज़ खां जेका तव्हां ॿाहिरि ब्राकेट कई आहे घेराव कयो इहो जेकर न कंदो त ईरान तव्हांखे जेका धमकी ॾींदी आहे त तव्हांखे उहो ज़ख़्म रसायो वेंदो जेको कॾहिं बि तव्हांखे उहो ज़ख़्म तव्हां खां विसरी न सघंदो उन करे बहितरु आहे त तव्हां हलिया वञो ऐं हिन ख़िते खे जेको आहे इहो आबनाए हुरमुज़ खे हलणु ॾियो ऐं न ई बाबुल मंदाब खे बंदि थियण जे लाइ को मौक़ो फराहम कयो त उन करे ट्रंप भले धमकी ॾिए पई ईरान जेका सूरत हाल आहे उहा ट्रंप जी भेट में वधीक मज़बूत आहे अच्छा शकील साहब इन खां अलावा अॼु सदर ट्रंप जेको राब्तो थियो आहे रूसी सदर सां तव्हांखे छा थो लॻे इनरिचमेंट जो मामिलो जेको आहे उहो शायदि रूस ॾे वञे रूस उनखे संभालण जी ॻाल्हि करे पियो त इहो छा पॉसिबिलिटी आहे छा विच जो रस्तो अहिड़ो को तव्हांखे निकिरंदे नज़र अचे पियो ॾिसो जॾहिं अब्बास इराक़ची हितां वञण खां अॻु में जॾहिं मस्कत में वञी दौरो करे पाकिस्तान खां 2 भेरा दौरो करे जॾहिं रूस वियो त हुन रूस जे साम्हूं न सिर्फ़ु शर्त अमेरिका रखिया बल्कि रूस जे आॾो हुन इहा गुज़ारिश बि कई त असांजा न सिर्फ़ु शर्त अमेरिका ताईं पहुचनि बल्कि अव्हां ख़ुदि यानी रूस ख़ुदि गारंटीअर थिए न त असांजो अमेरिका ते एतबार न आहे जंहिंखां पोइ रूस जे सदर व्लादिमीर पुतिन इन अमेरिकी सदर सां ॻाल्हाइण खां अॻु में चीनी क़यादत सां ॻाल्हायो आहे ऐं चीनी क़यादत इन ॻाल्हि जी भरपूर साकार कयो आहे उन्हनि खे हिमायत जो यकीन ॾियारो आहे जंहिंखां पोइ अॼु जॾहिं ट्रंप उन सां राब्तो कयो त रूस जे सदर व्लादिमीर पुतिन उन सिधी सही ॻाल्हि ॿुधाई त अव्हां वटि सवाइ जंग रोकण जे ॿियो को बि रस्तो कोन्हे जे न त हाणे जेकॾहिं अवी जंग कंदो आबनाए हुरमुज़ त बंदि थींदी तव्हांजा जेके बहरी जेके जहाज़ बीठा आहिनि उहे बहरी ॿेड़ा उहे तबाह थींदा न सिर्फ़ु बल्कि बाबुल मंदाब रेड सी जॾहिं बंदि थी त दुनिया में तूफ़ान अची वेंदो महांगाई जो तबाही थी वेंदी सभु कुझु ब्लॉक थी वेंदो जहाज़ बंदि थी वेंदा गाॾियूं बंदि थी वेंदियूं इंसानी जियापो मुश्किल थी वेंदो तव्हां दुनिया खे जान में न बणायो इन खां अॻु में चीन इहो चई चुको आहे त हिन ख़िते में हाणे जंग जो कानून न हलंदो त इहो मैसेज इसराइल खे हुयो इहो मैसेज अमेरिका खे हो जो रूस जी जेका हाणे आहे उहा ट्रैकड़ी बि आहे ऐं रूस जी इहा ॻाल्हि आहे त असीं हाणे तव्हांजा गारंटीअर बणिजण पिया वञूं ऐं इहो सबबु जॾहिं ट्रंप पंहिंजी जेका पार्लियामेंट जी सब कमेटी आहे जेको उनजो पार्लियामेंट जो हिसो उनमें हो त उन्हनि उनखे छिके रखियो त तव्हीं कूड़ पिया ॻाल्हायो तव्हांजी पोज़ीशन कमज़ोर आहे ईरान जे में सां जंग करे अवी खटियो न आहे अवी हारायो आहे अवी ईरानी क़ौम सां ग़लति बयानी कई आहे लिहाज़ा हाणे ट्रंप खे जेको ख़तरो आहे उहो हिन मई जे पहिरें हफ़्ते में जॾहिं पार्लियामेंट जो इजलास थींदो कांग्रेस जो त ट्रंप खे वधि खां वधि मुश्किलात उहा थींदी इन करे ट्रंप
फौरी तौर ते पाकिस्तान खां पोइ रूस सां राब्तो करे, चीन सां राब्तो करे हीउ मामिलो कंहिं हद ताईं ठाहिणु चाहे थो। अच्छा शकील साहब, कल्ह बि असां प्रोग्राम में ज़िक्र कयो पियो त $1.5 ट्रिलियन जी दरख़्वास्त कई वई आहे दिफ़ा वारे वज़ीर पारां। कल्ह कांग्रेस जी जेका आर्म्ड कमेटी आहे उन जे अॻियां पेश बि थियो ऐं सवालनि जा जवाब बि हुन ॾिना। त इहा तमामु वॾो हिकिड़ो चैलेंज आहे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन खे, त उनखे इहो ज़रूरु इनखे हिन वक़्तु जेका दरख़्वास्त कई वई आहे $1.5 ट्रिलियन जी, त इन जे अप्रूवल जे हवाले सां तव्हांखे छा थो लॻे? कांग्रेस पारां छा अप्रूवल ॾिनो वेंदो, या पोइ अगरि अमरीकी सदर खे अप्रूवल नथो मिले त पोइ छा सूरत बीहंदी अॻिते? ॾिसो, अमरीकी आइन में हिकिड़ी शइ लिखियलु आहे त जेको अमरीकी सदर हूंदो आहे उनखे माना वीटो पावर बि हूंदो आहे। जी, ही कोशिश पियो करे त जीअं इनखे जेका पार्लियामेंट जी सब कमेटी आहे उतां इजाज़त मिले, न त इहा मई जे पहिरें हफ़्ते में पार्लियामेंट जो इजलास थींदो, उन में ही 2 शयुनि जी मंज़ूरी वठंदो, हिकु जंग जारी रखण जी, ॿियो उन खां जेका उन जेका पैसनि जी आहे उहा मंज़ूरी वठंदो। न सिर्फ़ डेमोक्रेट्स बल्कि ट्रम्प जी जेका पंहिंजी पार्टी आहे उन पंहिंजी पार्टी में बि मज़ाहिमत आहे। हू चवनि था त हाणे जंग न कयो। जेकॾहिं हुनखे इजाज़त न मिली त ट्रम्प जे साम्हूं 2 रस्ता हूंदा, या त जंग जारी रखण लाइ पंहिंजो वीटो पावर अख़्तियार करे, जेकॾहिं हू नथो करे त इन सूरत में पोइ उन जो पार्लियामेंट जो चवणु मञे ऐं जंग बंदि करे छॾे। छाकाणि त हाणे हुन वटि ऑप्शन घटिजी चुका आहिनि, ऑप्शन ख़तमु थी रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे त हू इन करे पार्लियामेंट वियो आहे त ॾियो, ऐं पार्लियामेंट हुन खां सख़्तु नाराज़ आहे त तव्हीं हिकिड़ी ग़लति रिपोर्ट ते, इसराइल जे चवण ते, जेका बेबुनियाद रिपोर्ट जे चवण ते अमी वियो, न सिर्फ़ु पंहिंजो नुक़सानु कयो बल्कि इसराइल जो बि कयो। हाणे जेके नार जा मुल्क आहिनि उते सभु जेके आहिनि अरब मुल्क आहिनि उन्हनि तव्हांजा अदा त ईरान तबाह करे छॾिया। हाणे हू तव्हां सां मुआदो करण या दिफ़ाई मुआदो करण जे मूड में न आहिनि, हक़ में न आहिनि, ऐं हू हाणे या चीन ते वञनि पिया या पाकिस्तान ते वञनि पिया। तंहिं करे तव्हां इहो सॼो जेको हिकिड़ी उबहरप में या कम अकली में तव्हां इहो जेको क़दम खयो, इन सां त नुक़सान बि थियो, अमरीकी मईशत खे बि नुक़सानु थियो, ऐं उन खां अमरीका खे हासिल बि कुझु कोन थियो, ऐं ईरान पहिरीं खां अॻु में मज़बूत थियो। त उन करे पार्लियामेंट जेकॾहिं इजाज़त ॾिनी त तमामु वॾे ॾुखे ड्रिघे बहस खां पोइ ॾींदी, जे न ॾिनी त पोइ ट्रम्प लाइ आख़िरी रस्तो इहो हूंदो त हू वीटो पावर अख़्तियार करे ऐं उहो पैसा जेको आहे इस्तेमालु करे, छाकाणि त उनखे इसराइली लॉबी जी अॻु सपोर्ट आहे। तंहिं करे जेकॾहिं इहो हुन कयो त पोइ उन जो जेको अॻियो ट्रम्प जो जेको मोड़ हूंदो या फ़ैसिलो हूंदो त पोइ 3हीं आलमी जंग थिए थी त भले थियणु ॾियो। छाकाणि त ट्रम्प हाणे इन मामले में पोइ ते हटण लाइ ज़ाहिरी तौर ते या अमली तौर ते उहो हाणे तयारु न आहे। ठीकु आहे। अच्छा फारूक साहब, जीअं शकील साहब चयो त अमरीकी सदर हाणे इन जंग खां पोइ ते न वेंदो, ऐं जीअं त तव्हां ॾिठो कल्ह ऐं टियों ॾींहं जे बयाननि मां संदसि इहो ई चवणु आहे त हिन वक़्तु जेको नाकाबंदी आहे उहा वधाई वञे, ऐं तमामु भरपूर कोशिशि आहे अमरीकी सदर जी त हू ईरान खे वधीक दॿाए सघे। त तव्हांखे छा थो लॻे ईंदड़ वक़्त ताईं अगरि डेडलॉक रहे थो सूरत हाल में, त छा ॿीहर हमला शुरू थी सघनि था ऐं सीज़ फायर बि ख़तमु थी सघे थी? ॾिसो न, गैर यकीनी सूरत हाल आहे, का ख़बर कान्हे का, छो ॿई जेको आहे ईरान पंहिंजी जॻह ते जेको आहे सो बिल्कुलु जिन इन में रखियलु आहे त भई मां जेको आहे जेके अमरीका गैर जेको आहे मुतालबा आहिनि जेके उहे मां नथो उन्हनि खे नथो मञा, ऐं जेके हक़ीक़ी मुतालबा हुजनि था असां उनखे मञण जे लाइ तयारु आहियूं। जॾहिं त जेको आहे सो अमरीका पंहिंजे हुन ते क़ाइमु आहे त भई जेको आहे जोहरी जेको हथियार आहिनि उहे जेको आहे सो उन ते मुआइदो अहिड़ो कयो वञे जेको असांखे यकीन ॾियारियो वञे त जेको आहे ईरान जेको आहे जोहरी जेको हथियार न ठाहींदो। हाणे ॿिन्ही जी पाण में जेको हू इन मिज़ाइल टेक्नोलॉजी ऐं जोहरी हथियारनि तां ईरान हटण जे लाइ तयारु कोन्हे को। हाणे इन में जेको आहे सो जेको अब्बास इराक़ी जे जेको दौरो कयो आहे उन जेको आहे सो रशिया जी एंट्री जो मक़सदु इहो आहे त हिनखे अमरीका हुननि खे को ज़मानती खपे, को सालसी खपे, त उन में जेको आहे लॻे थो त मतिलबु 50-50 चांस आहे थी सघे थो भई जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि जो जेको आहे सो सीज़ फायर थी वञे मुस्तक़िल, ऐं जेको आहे विच में जेको आहे रशिया जेकॾहिं एंट्री ॾिनी आहे त रशिया जेकॾहिं हिन सां ॻाल्हाए थो अमरीका सां तो शायदि कुझु मसइलो इन में हल थिए। बाक़ी पाकिस्तान जे तरफ़ां जेको आहे सो कोशिशूं त तव्हांखे ख़बर आहे जारी आहिनि। पाकिस्तान जी जेको आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ फील्ड मार्शल जेको आहे उहो मुसलसल जेको आहे ॿिन्ही ग्रुपनि सां राब्ते में आहिनि। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त 2001 खां वठी 2021 ताईं जेका जंग हुई, 20 साल जेका तवील जंग जेको माना वॾी डिघी जंग हुई, उहा हुई अफ़गान जंग, जंहिंमें बि एतिरो ख़र्चु कोन थियो
जेको हींअर जेको ख़र्चु जेको हिन में जेको 60 ॾींहंनि जी जेका जंग आहे उन में थियो आहे, उन में जेको आहे सो अमेरिका टोटल जेको आहे 3,375 शहरी मारिजी विया आहिनि ऐं उन में अमरीकी फ़ौज जा का 13 एहलकार जेको आहे न उहे मारिजी विया आहिनि ऐं 200 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। जॾहिं त इन ते जेको जंग ते जो ख़र्चु आयो आहे सभिनी खां वधीक जेको आहे सभिनी जंगुनि जे मुक़ाबले में अमेरिका जेके विड़ियूं आहिनि उन में 27.8 अरब जेको आहे हिन महिल ताईं ख़र्चु अची चुको आहे ऐं उन में वधीक ज़ाहिर आहे जेको अञा ताईं जेको आहे उनजो जेको हले पियो थो जेको आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां जेका हिकु 20 सालनि खां 2021 खां वठी हिन महिल ताईं जेके अमेरिका जे तरफ़ां जेके जंगियूं विड़ियूं पियूं आहिनि इन में टोटल 9,40,000 माण्हू जेको आहे उहे मारिजी विया ऐं जंहिंमें आम शहरी तमामु घणी तादाद में हुआ ऐं 2,461 अमरीकी फ़ौजी जेको आहे उहे मारिया विया जॾहिं त 20,000 खां वधीक ज़ख़्मी थिया। त हाणे जेका सूरत हाल आहे तव्हां इहो सम्झो त भई इहो जेके जंग जा जेके असर आहिनि उहो तव्हां इहो महसूसु कयो था भई जेको आहे जंग ख़तमु थी वियो चलो भई हल्को हर को पंहिंजे घर हलियो, ईअं कोन्हे को। इन जा जेके असर आहिनि उहे सालनि ताईं रहनि था। ज़ाहिर जेके फ़ौजी मारिजी था वञनि उनजो ख़ानदान ऐं प्लस मुआशी मसइला मुआशी असरात उहे सालनि ताईं रहनि था। ठीकु आहे फारूक साहिब, हिते मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थियो आहे। शकील साहिब तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, हिते मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं ब्रेक खां पोइ फारूक मोरई साहिब बि असां सां गॾु हूंदा ऐं शाहीन कुरैशी साहिब बि असां सां नेक्स्ट ब्रेक खां पोइ गॾु हूंदा। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, डिबेट में तव्हांखे चऊं था हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम में गुफ़्तगू हलंदड़ आहे आलमी मंज़रनामे जे हवाले सां। जीअं त ईरान ऐं अमरीका जे विच में जंग खां पोइ हिन वक़्तु जेको आलमी मार्केट आहे उन में ख़ाम तेल जूं क़ीमतूं 4 साल जी बुलंद तरीन सतह ते आहिनि। हिन वक़्तु आलमी मंडी में ख़ाम तेल जूं जेके क़ीमतूं आहिनि उन में डेली बेसिस ते वाधि थिए पई ऐं जंहिंजे करे पूरी दुनिया जे अंदरि एनर्जी क्राइसिस जेको आहे उहो पैदा थी वियो आहे ऐं हिन वक़्तु जेका ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे उन में हिन वक़्तु $126 फ़ी बैरल जेको आहे उहो तेल जी क़ीमत थी चुकी आहे। इन सूरत हाल ते ॻाल्हायूं था। फारूक साहिबु, तव्हां कीअं पिया ॾिसो आलमी मंज़रनामे में तेल जूं जेकी क़ीमतूं आहिनि आलमी मंडी में तमामु मथे थी वियूं आहिनि, 4 साल जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियूं आहिनि ऐं ईरान जीअं हूअं ई इहा निशानदेही करे चुको आहे त हीउ $200 फ़ी बैरल ताईं अघु वेंदो। असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे ईरान ऐं अमेरिका ॿिन्ही तरफ़ां जेको आहे सो आबनाए हुरमत ऐं ख़लीज उन अमेरिका जे तरफ़ां जेको आहे ख़लीज फ़ारिस में नाकाबंदी ऐं ईरान जे तरफ़ां आबनाए हुरमत में सख़्तु जेको आहे सो मतिलबु जहाज़नि खे जी बंदिश ऐं उनजे ऐलान खां पोइ जेको आहे न तमामु जेको आहे सो तेल जूं क़ीमतुनि जो में तमामु इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं इहे जेको आहे 2022 में जेको मसइलो थियो पंहिंजो रशिया जो ऐं यूक्रेन जो उन महिल तेल जूं क़ीमतूं वधियूं उन खां पोइ हाणे 4 साल गुज़रण खां पोइ हींअर जेको आहे सो बुलंद तरीन सतह जेको आहे तेल जूं क़ीमतूं आहिनि। तव्हां इहो सम्झो ब्रेंट खाम तेल जेको आहे उहो $122 फ़ी बैरल ताईं पुॼी चुको आहे जॾहिं त WTI जेको आहे $108 ऐं ॿियो उन खां अलावा के मार्बन जेको आहे क़ीमत आहे $109 फ़ी जेको आहे तजावज़ उन खां करे वई आहे। इहो 4 सालनि खां पोइ बुलंद तरीन सतह आहे। इन जे करे जेको आहे सॼी दुनिया में जेको आहे हिकु त भई हींअर जेको आहे तेल जेको आहे सो तक़रीबन जेको आहे 40% या जेको आहे 45% जेको आहे सो ख़लीज जेको हिन मां अचे थो, जेके ख़लीजी मुल्क आहिनि उन्हनि मां अचे थो ऐं उन में जेको आहे इहो बि थियो आहे त भई जेको हाणे जेको आहे मुआशी तौर ते या मुल्कनि जी जेका सूरत हाल आहे ख़ुदि अमरीका में हिकु तेल जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि। अमरीकी अवाम जेको आहे परेशान आहे ऐं उते बि जेको आहे आम जेको इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन्हनि जूं क़ीमतूं वधियूं आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो सिर्फ़ु जेको अमरीका न पूरी दुनिया खे जेको आहे सो परेशानी जो जेको आहे थी वई आहे त भई जेको आहे सो हाणे इहो छा थींदो। ऐं कोशिशि इहा लॻी पई आहे त जेको आहे भई इहा जेका जंग ख़तमु थिए ऐं कुझु मुआशी मसइला हल थियनि, लेकिन माहिरीन जेके चवनि था त भई इहा जेको आहे जंग ख़तमु थींदी, लेकिन उन जे बावजूदि बि जेके इहे मसइला आहिनि जेको माना जेको आहे मुआशी जेको मसइलो आहे इहो इन में महीना लॻी वेंदा इन खे ख़तमु थियण में। तव्हां इन में अंदाज़ो लॻायो त ॿिए पासे जेको आहे स्टॉक मार्केट मुसलसल जेका गिरावट जो शिकार आहे इन करे जेको आहे कल्ह जेको आहे सो 2500 पॉइंट उन में घटिजी विया ऐं अॼु जेका सूरत हाल आहे अॼु जेको आहे 4000 खां वधीक पॉइंट जेको आहे घटिजी विया आहिनि ऐं माना 4 जेके नफ़सियाती हुदूद आहिनि जेके उन जूं किरियूं आहिनि ऐं उन में करोड़े रुपया जेको आहे जेके सरमाएकार आहिनि उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। त मूं इन जे बारे में जेको आहे माहिरीन सां ॻाल्हायो
त भई इन जी छाजे करे आहे। जी त हू चवनि था त भई जेको आहे माहिरीन चवनि था त भई जेको आहे हींअर 3 ॾींहं मोकल आहे, यानी 1 मई वरी जेको आहे सैटरडे संडे, माना इहे 3 ॾींहं आहिनि ऐं जे सरमाएकार आहिनि उहे जेको आहे गैर यकीनी सूरत हाल जो शिकार आहिनि, जंहिंजे करे हू जेको आहे उन्हनि फौरी तौर ते पंहिंजा जेके शेयर आहिनि उहे खपाया आहिनि। उन खपाइण जे करे जेको आहे तो क़ीमत जेको आहे शेयर जेको मार्केट आहे उहा डाउन थी वई आहे। सही। अच्छा फारूक साहब, इन खां अलावा हिन वक़्तु पाकिस्तान ॿिन्हिनि धुरियुनि में सालसी जे लाइ कोशिशूं करे पियो ऐं पूरी दुनिया जे अंदरि पाकिस्तान जी सालसी जी कोशिशुनि खे साराह जी थी रही आहे। हिन वक़्तु ताहिर हुसैन अंद्राबी साहब प्रेस ब्रीफिंग में ॾिनी, उन में उन सॼी ओवरऑल जेका पाकिस्तान जी सालसी जी कोशिशूं आहिनि उन बाबति बि उन ॿुधायो आहे। त ओवरऑल त कीअं ॾिसो पिया पाकिस्तान जी सालसी जूं कोशिशूं केतिरे क़दुरु कामयाबु थींदे तव्हांखे नज़र अचनि पियूं? अॼु जेका इस्लामाबाद में जेका वज़ारत ख़ारिजा जेका ब्रीफिंग थी आहे, जेको तर्जमान जेका ब्रीफिंग कई आहे, उन में पाकिस्तान जो जेको तर्जमान आहे उहो चए थो त भई जेको आहे असांजी जंगबंदीअ जी अपील ते ॿिन्ही जेके फरीक़ आहिनि उन्हनि जेको आहे सो इहो जेका जंगबंदी क़बूल कई आहे ऐं उन सां जेको आहे सो कशीदगीअ में कमी आई आहे, तंहिंमहिल घटिताई आई आहे ऐं सिफ़ारती अमल जेको आहे उहो उन जी राह जेका उहा हमवार थी आहे। जॾहिं त इन जेको असांजे इन अमल सां जेको आहे सो क़ीमती जानूं बचियूं आहिनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे न उहो बि बची वियो आहे। ऐं जेको पाकिस्तान जो जेको तर्जमान आहे जेका हफ़्तेवार जेका हुन जेका ब्रीफिंग में हुन इहो बि चयो आहे त आलमी तिजारती ऐं जेको आहे मुआशी जेको सूरत हाल जेको आहे उन खे बहितरीअ जे लाइ आबनाए हुरमत जो खुलणु बहितरु अमल आहे। ऐं हुन जेको इहो बि चयो आहे त इन जेके जहाज़ जेके उतां हलंदा उन सां सिर्फ़ु पाकिस्तान न दुनिया की मैशत भी मजबूत थी। ठीक है। अच्छा शाहीन कुरैशी साहब, बहुत शुक्रिया आपने हमें वक्त दिया। इस वक्त आलमी मंजरनामा देख रहे हैं आप, इस वक्त ईरान और अमेरिका की जंग और ख़त्े की जो सूरत हाल है, क्या आप देख रहे हैं मुस्तकबिल में पाकिस्तान की तरफ से सालसी की कोशिशें भी जारी हैं, क्या एक्सपेक्टेड है दोनों फरीक़ैन के बीच में जो पीस टॉक का सेकंड राउंड एक्सपेक्टेड है, या आपको लगता है कि ये सीज़ फायर ख़त्म होगा और दोबारा फिर जंग शुरू हो सकती है? शुक्रिया। आवाज़ का मसला तो है जी। मैं कोशिश करता हूँ कि मैं जो मौजूदा अमेरिका ईरान जंग के जो है मशरिक़ वस्ता में पड़ने वाले असरात और पाकिस्तान के किरदार के हवाले से और आलमी सतह पे इख्तिसार से बात करूँ, क्योंकि मैं साथ ही मेहमान की बात भी नहीं प्रॉपरली सुन पाया। तो मैं ये समझता हूँ कि आज का दिन जब ईरानी कौम जो है 400 साल का वो एक तारीखी दिन मना रही है कि जब ईरान ने पुर्तगेजियों को खलीज फारस से निकाला, तो आज खलीज फारस का दिन मनाया जा रहा है। तो उसी तरह से एक सुपर पावर जिसे अमेरिका कहा जाता है, जिसमें आज अमेरिकन भी 70% शर्मिंदा हैं कि उनका सदर जो है ट्रम्प है, वो वहाँ पर वो जो है ट्वीट पे या उस पे लगाता है कि ये ट्रम्प स्टेट ऑफ ट्रम्प है, यानी ये ट्रम्प हॉर्मस बन गया है ना, ये स्टेट बन गया आबनाए ट्रम्प। तो ये शर्मनाक बात है कि एक दिन पहले वो लगाए अपने मुल्क के डॉलर पे अपनी तस्वीर लगाए, लेकिन पूरी दुनिया की इक़्तिसादी बर्बादी जो है वो हो गई जब से इसराइल ने और अमेरिका ने अचानक एक बातचीत के दौरान जो है ईरान पर हमला कर दिया, और उसके अंदर काफ़ी उन्होंने तमाम बारूद फेंके और सारी जो भी कर सकते थे वो किया, मज़ालिम किए। और इवन जो मशरिक़ वस्ता के अंदर इस्लामी ममालिक के अंदर जो अमेरिकन अड्डे थे वो भी बेअसर साबित हुए, बल्कि ईरान ने एक जुर्रतमंदाना तरीके से मुकाबला भी किया और इन ममालिक के अंदर जो अमेरिकन अड्डे थे उन पर जवाबी कार्रवाइयाँ भी की जितनी उसके लिए मुमकिन थी, और आज भी वो डटा हुआ है। अच्छे खासे डायलॉग चलते हुए ये जो ट्वीट की और जो पैगाम दिए, खुद जो है अमेरिका एक सियासी जो है मंझधार में फंसा हुआ है कि उन्होंने दावे बहुत कर रखे हैं कि जी ट्रम्प साहब ने कि वो फतह हो गई है, उन्होंने तो पहले दिन ही ईरान को बर्बाद कर दिया था, सारे जहाज डुबो दिए, फजाइया ख़त्म कर दी, लेकिन उसके बावजूद उन्हें फेस सेविंग नहीं मिल रही
اور انہیں یہ معلوم ہے کہ ان کی سیاست اور ریپبلکن پارٹی کی سیاست جو ہے وہ کافی کمزور ہو چکی ہے، جبکہ نومبر میں وہاں الیکشن ہے۔ ایران اگرچہ بالکل چاہتا ہے کہ جنگ نہ ہو، اس کو آلریڈی بہت نقصان ہو گیا، لیکن چونکہ ایران پر حملہ آور ہوا ہے امریکہ اور اسرائیل، تو لہذا دنیا بھر کی ایک سطح پر ہمدردیاں، اور خاص طور پر مسلم بلاک کے عوام کی بہت زیادہ ہمدردیاں جو ہیں ایران کے ساتھ ہیں۔ اس ساری صورتحال میں ابھی تک یہی منظرنامہ چل رہا ہے کہ روزانہ ٹرمپ دھمکیاں دیتے ہیں، پھر کہتے ہیں کہ بس صرف وہ سوری کر دیں اور کہہ دیں ہم ہار گئے ہیں تو باقی ختم ہے۔ تو یہ کس طرح ہو سکتا ہے کہ کسی کی معاشی شہرک کے اوپر جا کر وہاں سے ہزاروں میل سے آ کے امریکہ جو ہے وائس رائے بن کے بیٹھ جائے اور پوری دنیا کا معاشی نظام بھی، سیاسی نظام بھی تہہ و بالا کر دے؟ اور یہی ہوا ہے دنیا میں جب بھی اس طرح کے پاپولسٹ جو ہیں لوگ لائے گئے ہیں، جس میں اسٹیبلشمنٹ بھی ہوتی ہے اور وہاں کی یوتھ بھی ہوتی ہے جو نعرے بازی کی شکار ہو جاتی ہے، جس طرح مودی کا بھی ہوا تجربہ انڈیا کے اندر کہ انڈیا بڑا شائننگ اسٹار بنتا تھا اور اونڈے منہ آج عالمی سطح پر پڑا ہوا ہے جب سے پاکستان نے مئی میں ان کو ٹکائی کی تھی۔ تو آج بھی جو ہے سپر پاور ناکام ہے امریکہ کہ ایران میں کیا مقاصد حاصل کیے۔ اس کے ساتھ جو ہیں بہت سارے فوجی اڈے بھی تھے، اس کے ساتھ اسرائیل بھی تھا، اور انہوں نے اسکولوں کو بھی برباد کیا، انہوں نے جو ہے ہسپتالوں پہ بھی حملے کیے، انہوں نے تعلیمی اداروں یونیورسٹیوں کو بھی ٹارگٹ کیا، صنعت کو بھی کیا، پبلک پراپرٹی کو بھی کیا، اسکولوں کی بچیاں 150 200 پہلے دن ہی شہید ہو گئیں۔ تو کیا انہوں نے کمایا؟ لیکن دنیا کے اندر منظرنامہ یہ بن گیا ہے کہ عوام الناس کا پریشر ہے۔ آج یورپ کے اندر غزہ کے باعث یہ منظرنامہ ہے کہ اگر آپ اٹلی کو، اسپین کو دیکھیں، آئرلینڈ کو دیکھیں، ساؤتھ افریقہ کو دیکھیں کہ وہاں کے ملکوں کی پالیسی چینج ہو گئی ہے، وہاں حکومتوں میں رائٹ ونگ جو ہے شکست سے دوچار ہو رہا ہے کہ بھئی یہ چیزیں جو ہے پاپولسٹ انداز جو ہے رائٹ ونگ کا یہ نہیں چل سکتا کہ جس کی لاٹھی اس کی بھینس حملہ کر دیں۔ آپ نے غزہ کا جو ہے ایک تاریخی واقعہ ہو چکا ہے، انسانی المیہ کی ایک ایسی داستان ہے جسے لوگوں نے میڈیا پر دیکھا اور لوگوں کے ضمیر کو اس نے جھنجھوڑا، اور ہر ملک کے اندر وہاں جو بھی سیاسی جماعتیں ہیں، جن لوگوں نے غزہ کے معاملے پہ بحثی اور جو ہے امریکہ کا ساتھ دیا، ان کے اقتدار ڈاماڈول ہو گئے، اور لہذا آج آپ دیکھتے ہیں کہ یورپی یونین اور یورپ جو ہے امریکہ سے فاصلے پہ کھڑا دکھائی دیتا ہے، اور باقی جو انڈیا جیسے ملک ہیں وہ آئسولیشن کا شکار ہیں، اور دنیا جو ہے ایک نئی کروٹ بدل رہی ہے کہ آنے والے کل کے اندر جو ہے دنیا کے اندر جو مونو جو ہے ایک دنیا کا تھا ریفرنس کہ ایک سپر پاور ہے، اب جو ہے مونو پاور نہیں، اب تو ملٹی پاور ہو جائے گا۔ بالکل۔ اس وقت اچھا شاہین صاحب، اس وقت ریئلائز ہو رہا ہے ایران اور امریکہ کے بیچ میں ڈیڈ لاک ہے کچھ معاملات پر، اور آپ نے جو منظرنامہ پیش کیا امریکہ کے حوالے سے اور دنیا میں اس وقت جو امریکہ کی اس وقت جو امیج ہے، مستقبل کیا دیکھ رہے ہیں؟ دونوں فریقین کے بیچ میں کیا باتیں آگے بڑھ سکتی ہیں اور ڈیڈ لاک ختم ہو سکتا ہے اور صورتحال پھر نارمل ہو سکتی ہے؟ پاکستان نے تو جو ہے ایک بہت تاریخ ساز کردار ادا کیا، کیونکہ پاکستان کو جو ہے جنگ میں اور بھارت کو جو ہے سبق سکھانے کے بعد جو اہمیت حاصل ہوئی اور جو اس کا وقار میں اضافہ ہوا، اس کے بعد اس نے بہت اچھی خارجہ پالیسی کو لے کر چلے، اور اس کے اندر عوام کی پذیرائی ہوئی، عالمی سطح پہ پذیرائی ہوئی۔ اس کا پہلا مرحلہ بہت سراہا گیا عالمگیر سطح پہ، اب بھی وہ جو ہے پیش بندی آگے اس کے اندر ہو رہی تھی۔ تو لیکن اگر آج کا بیان ہم ٹرمپ کا لیں، جس کا صبح کا بیان کچھ، شام کا کچھ، رات کا کچھ ہوتا ہے، تو وہ اس نے تو آج کہا ہے کہ اب جو ہے ہم جو ہے 18 گھنٹے کی ٹریولنگ یا سفر نہیں کریں گے، اب معاملات جو ہیں ٹیلی فون پہ ہوں گے۔ تو اگر آج کے اس کو لیں تو اس کا مطلب یہ ہے کہ امریکہ کا جو ہے اشارہ یہ ہے کہ وہ پاکستان کے اندر
جو ہے آ کر ڈائیلاگ کرنے کے حق میں نہیں ہے. لیکن جیسا کہ آپ نے دیکھا ہے ہمیشہ کہ ٹرمپ انپریڈکٹیبل ہیں. جی بالکل. ابھی کچھ کہیں گے, کل کو کچھ کہہ دیں گے, تو لہذا میں یہ حتمی نتیجہ تو نہیں نکالتا. لیکن آج بھی پاکستان اپنے طور پر ایک جو ہے عالمی سطح پر سفارتی سرگرمیاں جاری رکھے ہوئے ہے کہ آپ یہ دیکھیں پوری دنیا کے اندر عوام الناس پر اور عام شہری کی زندگی پر یہ تیل کے بحران سے, تیل کی قیمتوں سے, پیٹرول کی قیمت سے اتنے گہرے اثرات مرتب ہوئے ہیں کہ غریب آدمی, یعنی جو عالمی ادارے کہہ رہے ہیں کہ 5 کروڑ لوگ سطح غربت سے نیچے چلے جائیں گے. تو جب اتنا بڑا جو ہے ایک انسانی المیہ جنم لے رہا ہو کہ لوگوں کو روٹی کے لالے پڑ جائیں اور ایک دیوانہ اور پاگل آدمی جو ہے وہ من مانی کر رہا ہو, کبھی وہ تصویر لگا کے گن میں کہ اپنے گن کے ساتھ اینک لگائی بھی ہے, یا وہ کہے کہ یہ جو ہے اسٹریٹ آف ہارمز نہیں ہے, یہ اسٹیٹ آف ٹرمپ ہے. تو یہ ایک جو پاگل پن پوری دنیا کے اندر پاپولسٹ لوگوں نے کر رکھا ہے, اس کا ادراک ہو رہا ہے اور جو ہے دنیا یہ دیکھ رہی ہے. اور پاکستان اس میں ایک ایسے عمل کے اندر مصروف ہے کہ جو اثر پذیر ہوگا, اس لیے کہ ایران کے ساتھ بھی انگیج ہے, مڈل ایسٹ کے اہم ممالک کے ساتھ بالخصوص ترکی اور یہ اپنا سعودی عرب, ترکی اور ایجپٹ کے ساتھ بھی کانٹیکٹ ہے. چائنا کے ساتھ بہت کلوز جو ہے سفارتکاری جو ہے پاکستان کر رہا ہے. یہ منظر پہ نظر آ رہا ہو یا نہ نظر آ ہو, پس منظر کے اندر پاکستان کی سفارتکاری بھی کمی نہیں ہے. اچھا شاہین قریشی صاحب آگے بڑھتے ہیں. اس وقت مڈل ایسٹ کا جو ممالک ہیں اس کا رول کیسے دیکھ رہے ہیں آنے والے وقت میں؟ جس طرح یو اے ای تو اوپیک سے بھی چلا گیا اور وہ دوسری کیمپ میں چلا گیا, اب دیگر جو ممالک ہیں مڈل ایسٹ کے, ان کا کیا ان پٹ رہے گا اس ساری صورتحال میں؟ جی بڑا یہ ریلیونٹ سوال ہے آپ نے جو کیا. یہ تاریخی ایک موقع ہے جو ہمیں دیکھنا پڑے گا کہ مشرق وسطیٰ مڈل ایسٹ جو ہے اب وہ کیسے کروٹ لے گا, کیونکہ وہ کھلی آنکھوں سے دیکھ چکے ہیں کہ ان کے پانیوں میں, ان کے سمندر میں آ کر ایک جو ہے بندہ آ کے, ایک ملک آ کے, ایک قوت آ کے بیٹھ گئی ہے اور جو ہے وہ اپنی ٹرمز جو ہے اور شرائط منوانا چاہتی ہے, اور جس کا شدید رد عمل ہے. اور آلریڈی انہوں نے اتنے اڈے بنائے جس کی وجہ سے نہ تو عرب ممالک جس طرح قطر ہو گئے, یو اے ای خود ہو گیا, سعودی عرب ہو گیا, بحرین ہو گیا, ان ممالک کو کیا تحفظ دیا امریکہ نے, بلکہ ان کے گھروں کے اندر جو ہے وہ جنگ لے کے آئے, وہاں پر تحفظ کیا دینا تھا. تو میں یہ سمجھتا ہوں کہ خلیجی ممالک کو یہ سمجھنا پڑے گا کہ مسلم بلاک کو وہ اتحاد کرنا انیویٹیبل ہے, لازمی ہے. جو آپ اگر دیکھیں کہ ماؤ زیتونگ کے دور میں ذوالفقار علی بھٹو نے جو ہے شاہ فیصل کے ساتھ مل کر, اور اس وقت اوپیک بھی بنائی گئی, اس وقت جو ہے پیٹرو ڈالر کی بھی بات ہوئی, اور اس وقت جو ہے اسلامی بم کی بھی باتیں یورپ نے اس وقت بنائی جب پاکستان نے اپنا ایٹمی پروگرام کیا. تو دفاع کے بغیر کوئی اقتصادی ترقی نہیں ہوتی. دبئی نے سیکھ لیا کہ ٹوریزم جو ہے وہ فارغ ہو جاتا ہے جب وہاں پہ میزائل پھٹ رہے ہوں یا آگ لگ رہی ہو ایئرپورٹ پہ, تو ہوٹل خالی ہو جاتے ہیں. تو میں یہ سمجھتا ہوں کہ یہ ذرا سا معاملہ تھمے گا تو مشرق وسطیٰ کو اور دیگر پوری عالمی سطح پہ دنیا کو یہ دیکھنا پڑے گا کہ اب جو ہے دنیا میں یونی پولر دنیا نہیں چل سکتی, اب ملٹی پولر ہوگی, اور جو ہے لوگوں کے ساتھ اس طرح اب ہانکا نہیں جا سکے گا کہ جس کی لاٹھی اس کی بھینس, اور جو ہے طاقتور لوگ جو ہیں یا ممالک جو ہیں وہ ڈکٹیٹ کریں گے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان اس میں بھی اپنا ایک نمایاں رول ادا کر رہا ہے, اور پاکستان کی جو کامیابی ہوئی تھی ملیٹریلی کہ اپنے سے کئی گنا بڑے ملک کو جو ہے ہزیمت سے دوچار کیا, تو اس سے مسلمان ممالک کے اندر پاکستان کا ایک قیادت کرنے کا جو ہے امیج جو شاہ فیصل شہید کے دور میں آیا تھا وہ آج پھر جو ہے اسے اجاگر کرنا ضروری ہے. اور میں سمجھتا ہوں کہ پاکستان کی سفارتکاری بہت مؤثر طریقے سے جاری ہے. ٹھیک ہے.
ठीक है शाहीन कुरैशी साहब। फारूक साहब तव्हां कुझु ऐड करणु चाहियो एंड में? असल में ॻाल्हि इहा आहे त भई जेको आहे ही जेको प्रोग्राम आहे जेको एटमी प्रोग्राम आहे ऐं जोहरी प्रोग्राम जेको ईरान जो आहे ऐं उन खां अलावा मिज़ाइल प्रोग्राम आहे उन में जेको आहे ही चवनि था त का 60% जेको आहे उन जेको यूरेनियम मां उहो साफ़ थी चुको आहे ऐं उन में जेको आहे जेका एटॉमिक जेका एनर्जी जेका कमी जेका यूएनओ जी कमीशन जी जेका आहे उहा चए थी त भई जेको आहे सो इहो 44.9% जेको आहे किलोग्राम जेको आहे उहो 60% ताईं जेको आहे इहो थी चुको आहे। हाणे ही था चवनि त भई जेको आहे इहो जेको आहे इहो इस्फहान जे जेको आहे हेठि ज़ेर ज़मीन जेके उन्हनि जूं गलियूं आहिनि या जेके तहखाना आहिनि उन्हनि में मौजूदु आहे, लेकिन इन खे जेको आहे सो तमामु हिकिड़ो इहो उनखे कढणु उतां ऐं जेको आहे मुंतकिल करणु हिकिड़ो पेचीदा अमल आहे। बहरहाल इहो जेको आहे हिकिड़ो तमामु हिकिड़ो माना वॾो जेको आहे न डिघो अरसो जेको आहे इन में इहो थींदो जेको इन में यूरेनियम खे जेकॾहिं कढणो पवंदो, लेकिन ईरान जो जेको आहे मुस्तकिल इहो मौक़िफ़ आहे तव्हां पहिरीं जेको आहे असांजे प्रोग्राम में इहो बि थियो त भई असांजो जेको रहबर हो असांजो जेको रहनुमा हो उहो असांखे एटम बम ठाहिण जे लाइ मना करे वियो, लेकिन बहरहाल जेको आहे उनजो हाणे ईरान छा करणु चाहे थो हू उनजो जेको आहे सो मिज़ाइल प्रोग्राम आहे ऐं उन जेको तयारु थियो आहे जेको यूरेनियम उनखे कहिड़े इस्तेमाल में थो आणे इहा अञा ताईं जेको आहे का सम्झ में नथी अचे ॻाल्हि। जेको आहे हू अमेरिका जेको आहे चाहे थो त भई असांखे जेको आहे यकीन ॾियारियो वञे त जेको आहे ईरान कॾहिं बि जेको आहे एटमी हथियार न ठाहींदो ऐं उहा जेकॾहिं ॻाल्हि थी वञे त सॼी ॻाल्हि अची इन ते बीह रही आहे ऐं उन खां पोइ असां जेको आहे सो नाकाबंदी या ख़तमु कंदासीं। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि त जेका तइ थी वई आहे त जेको उन्हनि जेको जंग जो जेको मामिलो हो उहो फ़िलहालु टरी वियो आहे त भई जेको आहे जेसि ताईं जेको आहे सो हींअर ॻाल्हि ट्रम्प खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त बजाए असां बमबारी कयूं पंहिंजो नुक़सानु कयूं पंहिंजा मीज़ाइल साड़ियूं इन खां जेको आहे नाकाबंदी जेको आहे उन ते मुआशी जेको आहे असां दॿाउ विझूं। बसि इहा मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो भई जेको आहे ईरान बि जेको आहे ज़ाहिर दॿाउ जो शिकार आहे, जॾहिं हुनजी बहिरी नाकाबंदी थींदी त हुनजी मईशत ते असरु पए पियो ऐं ज़ाहिर हुनजे लाइ परेशानी थींदी। ठीक है फारूक साहब तव्हांजी वॾी महिरबानी। शाहीन कुरैशी साहब आपकी भी बहुत मेहरबानी, आपने हमें वक्त दिया। नाज़रीन डिबेट में मेहमाननि जी गुफ्तगू तव्हां ॿुधी। डिबेट में फ़िलहालु एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।